मोज़िस व्यूअर्स, जेका बल्दियाती इलेक्शन आहे उन बल्दियाती इलेक्शन जो इहो उसूल ऐं क़ानून आहे त जेको काउंसलर थींदो आहे उहो हिकिड़ो आम माण्हू हूंदो आहे, लोअर क्लास जो माण्हू हूंदो आहे, समाजी कारकुन हूंदो आहे जेको हर वक़्तु वार्ड में पाड़े में मौजूदु रहे ऐं पंहिंजे पाड़े जे पंहिंजे वार्ड जे माण्हुनि जा कम करे उन्हनि जे दुख सुख में हुजे। उन्हनि जो कमु को नौकरियूं कोन हूंदियूं, उन्हनि जो कमु को आसमान जा तारा न आहिनि लाहिणा हूंदा, पर उन्हनि जी ख़िदमत जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त नाली साफ़ु करणी आहे, गटर साफ़ु करिणो आहे, घिटी जी सफ़ाई आहे, इस्पताल जो कमु आहे, स्कूल जो कमु आहे, को सर्टिफिकेट आहे ऐं ॿी जेका वार्ड जी जेका डेवलपमेंट आहे, नालियुनि जी मेंटेनेंस आहे, घिटी जी मेंटेनेंस आहे ऐं जेके माण्हुनि जा जेके आम मसइला आहिनि, जेके लोकल मसइला आहिनि, रूटीन जा मसइला आहिनि, ही काउंसलर उन जे लाइ आहे। पर जॾहिं काउंसलर जी सीट ते हिकिड़ो अरबपति माण्हू बीहे, करोड़पति माण्हू बीहे ऐं उहो माण्हू बीहे जेको एयर कंडीशन पंहिंजे बेडरूम खां वेंदे पंहिंजे बाथरूम ताईं जेको एयर कंडीशन इस्तेमालु कंदो हुजे, जेको 60 लख जी प्राडो गाॾी में चढ़ंदो हुजे, 3 लख जी लैंड क्रूज़र में चढ़ंदो हुजे, उनखे काउंसलर बीहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सवाल आहे त उहो काउंसलर छो थो बीहे? काउंसलर बीहण जे लाइ त हिकिड़े आम माण्हू जी ज़रूरत पवे थी जेको 24 कलाक अबरे सबरे हाल में फाटल कपिड़नि में पेरे उगाड़े जेको पंहिंजे माण्हुनि सां गॾु हुजे, जेको सॼो ॾींहुं भंगी स्वीपर उन्हनि खे खयों वरिते सॼो ॾींहुं पंहिंजो वार्ड साफ़ु कंदो। ही त उन जी ज़रूरत आहे, समाजी माण्हू जेको आम माण्हू आहे उन जी ज़रूरत आहे काउंसलर थियणु। पर जेके इम्पोर्टेड माण्हू आहिनि, जेके लैंड क्रूज़रनि में चढ़ी वर्क कनि था पिया, जेके काउंसलर जी नंढड़ी हिकिड़ी मामूली सीट खटण जे लाइ बंगलनि ते करोड़ रुपया ख़र्च कनि था, पाणीअ वांगुरु पैसो वहाइनि था, उन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ज़रूरत आहे काउंसलर बणिजण जी? सवाल आहे इहो वॾो। पर इन्हनि खे काउंसलर जेका इक़्तिदारी धुरा मौजूदु आहे उहा इन करे थी बणाए त इहे चुप करे अनो मन करे ऐं जेको आहे सो उन कुंवार वांगुरु आहिनि जंहिंजो मथो हथ सां धूणींदियूं आहिनि पोड़ियूं, उहे सिग्नेचर करे छॾींदा आहिनि। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी जेको आहे सो मथे सिस्टम जी बि ग़ुलामी करण जे लाइ हिननि वॾेरनि खे काउंसलर बणायो आहे। उन करे आम माण्हू सोचे त तव्हांजो काउंसलर केरु थियणु खपे, तव्हांजो काउंसलर उहो माण्हू थियणु खपे जेको तव्हांजे दुख सुख में तव्हां सां गॾु हुजे। उहो न माण्हू उनखे वोट न ॾियो जेको सरदार आहे, वॾेरो आहे, जेको रईस आहे, पीर आहे, जेको तव्हांखे न्यापे ते चए थो त बाबा मां हाणे काउंसलर जी इलेक्शन थो बीहां, मूंखे वोट ॾेई कामयाबु कजो। उन अरबपति माण्हूअ खे थोरो बि जेकॾहिं शर्म हुजे ऐं ज़मीर हुनजी गवारा करे त हू इलेक्शन में न बीहे। हीअ इलेक्शन आम माण्हुनि जी इलेक्शन आहे। हिन में असां जहिड़ा जेके समाजी कारकुन आहिनि उहे ही इलेक्शन विढ़नि जेके 24 कलाक पंहिंजे वार्ड में पंहिंजे माण्हुनि सां गॾु हुजनि। उन करे अरबपति ऐं करोड़पति माण्हुनि खे नज़रसानी करणु खपे त हू काउंसलर जी सीट ते फिट न आहिनि, हू MPA MNA जे लाइ महिनत कनि। जेकॾहिं उन्हनि खे माण्हुनि जी ख़िदमत करण जो ई जज़्बो आहे त पोइ उन्हनि वटि अरबे रुपया पैसा पिया आहिनि, हू जेको आहे सो हिकिड़ी समाजी तनज़ीम खोले माण्हुनि जी ख़िदमत कनि। जे न त पोइ इहा इक़्तिदार जी बुख आहे, इहा पावर जी बुख आहे ऐं इहा जेका आहे सा आम माण्हुनि सां धोखो आहे। उन करे काउंसलर जी सीट ते असां जहिड़ो आम समाजी कारकुन जेकॾहिं बीहे त उहो वधीक बहितरु थींदो ऐं वॾेरे जे बजाए आम माण्हुनि खे वोट कयो जेके तव्हांजे दुख सुख में तव्हां सां गॾु हुजनि। वॾेरा तव्हांजे दरनि ते बि तव्हांखे अचणु कोन ईंदा। तव्हां हिकिड़े सर्टिफिकेट जे सिग्नेचरनि जे लाइ केतिरो रुलंदा आहियो इहा तव्हांखे ख़बर आहे। ऐं उमेद थो कयां त तव्हां ज़रूरु इन ते नज़रसानी कंदो त वोट कंहिंखे ॾियणो आहे, काउंसलर कंहिंजो हक़ु आहे।